अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में सिंध हुकूमत जे अहिड़नि ग़लत फ़ैसिलनि ऐं अहिड़े ग़लत हिकमत अमली जो ज़िक्र कंदासीं जंहिंसां क़ौमी नाणे खे लॻभॻ 84 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त खुराक खाते वटि 203 अरब रुपयनि जी पयल पुराणी कणिक कीअं सिंध हुकूमत खे ॻिचीअ में पई आहे ऐं 65 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियण बावजूदि फ्लोर मिल्स वारा इहा कणिक वठण लाइ छो तयार न आहिनि। खुराक खाते मुनासिब अघ न मिलण जो बहानो बणाए 100 किलोग्राम वारी कणिक जी बोरी 9,500 बदिरां केतिरे अघ में फ्लोर मिल्स खे ॾियण जी सिफारिश कई आहे ऐं खुराक खातो जेतिरी कणिक सरकारी गोदामनि में मौजूदु हुअण जी दावा करे थो, छा वाकई सरकारी गोदामनि में एतिरी कणिक मौजूदु आहे? इन हवाले सां समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। 2022 जी बरसाती बोड दौरान केतिरनि अरब रुपयनि जी कणिक ख़राब थी? इहा कणिक वाकई ख़राब थी या कामूरनि खाई खपाए छॾी? कोशिश कंदासीं त अॼोके प्रोग्राम में हिन स्कैंडल जा समूरा लिकल पासा साम्हूं आणजनि। ग़लत फ़ैसिलनि जो ग़लत नतीजो। खुराक खाते वटि 203 अरब रुपयनि जी पयल पुराणी कणिक सिंध हुकूमत खे ॻिचीअ में पइजी वई। सिंध काबीना 6 अक्टूबर 2025 ते 12,65,000 मैट्रिक टन कणिक नेकाल करण लाइ 100 किलो वारी बोरी 9,500 रुपयनि में नेकाल करण जी मंज़ूरी ॾिनी। पुराणो स्टॉक आहे, केतिरो बि स्प्रे करियूं कणिक ख़राब थी वेंदी। फ्लोर मिल्स वारनि पुराणी कणिक 9,500 रुपयनि जे अघ ते वठण खां इनकार करे छॾियो। 100 किलो वारी बोरीअ जो अघु 9,500 रुपयनि मां घटाए 8,000 रुपया मुक़ररु कयो। खुराक खाते नई समरी सिंध काबीना ॾांहुं उमाणे छॾी। फी बोरीअ ते 6,660 रुपया सब्सिडी ॾियणी पवंदी। 12,65,000 मैट्रिक टन कणिक नेकाल करण लाइ हाणे 84 अरब 24 करोड़ रुपया नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो। खुराक खाते वटि पियल 2 खां 3 साल पुराणी कणिक मां अरबे रुपया मालियत जी 1,20,000 मैट्रिक टन कणिक ख़राब थी वञण जो बि इंकशाफ। सरकारी गोदामनि में 13,88,000 मैट्रिक टन कणिक पयल, 12,65,000 मैट्रिक टन कणिक सस्ते अघ ते विकिरो करण जूं तयारियूं। 1,20,000 मैट्रिक टन कणिक तूफ़ानी बरसातुनि वक़्त सिर स्प्रे ऐं सार संभाल न थियण सबबि खाइण जे क़ाबिल न रही। इंसानी सिहत लाइ हानिकार कणिक ऑक्शन थींदी। 2022 जी बरसाती बोड दौरान 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणिक ख़राब थी या कामूरनि खाए खपाए छॾी। मामलो क्लियर न थियो। नई ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी। हर साल सरकारी कणिक चोरी या ख़राब थियण जा स्कैंडल्स मामूल बणियल। सस्तो अटो फराहम करण जे नाले ते ॾिनल अरबे रुपयनि जी सब्सिडीअ जो बि अवाम खे फ़ाइदो न थियो। सस्ते अटे जे नाले ते 84 अरब रुपयनि जी सब्सिडीअ जो फ़ाइदो कंहिंखे थियो? का ख़बर ई न आहे। कणिक जी ख़रीदारीअ में बारदाणो बि आम आबादगारनि बदिरां बासरनि खे मिले थो। अटे जे अघनि ते ज़ाब्ते लाइ हर साल अक्टूबर में कणिक जारी कई वञे थी ऐं मार्च में कणिक जी ख़रीदारी थिए थी। हर भेरे फ़ाइदो अवाम बदिरां मख़सूस माण्हुनि खे थिए थो। सगीर, सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त सिंध जे खुराक खाते वटि हिन वक़्तु मजमूई तौरु केतिरी कणिक पयल आहे ऐं 84 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियण बावजूदि इहा कणिक सिंध हुकूमत लाइ मथे जो सूर छो बणिजी वई आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध जे खुराक खाते जा जेके आहिनि उहे 2 कम आहिनि जंहिंजे लाइ इहो डिपार्टमेंट ठाहियो वियो। हिकु त हू कणिक जो इमदादी रेट मुक़ररु करे ऐं उहा हर साल जॾहिं कणिक लहंदी आहे सीज़न में मार्च जे पहिरें हफ़्ते या मार्च महीने में या फेबरवरी जी 25 तारीख़ खां पोइ इहा कणिक जी ख़रीदारी शुरू कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ वठी इहा कणिक ख़रीद कंदा आहिनि ऐं उन्हनि जो रेट इमदादी अघु मुक़ररु कयो वेंदो आहे। पर गुज़िरियल साल उनजो जेको आहे उहो रेट मुक़ररु न थियो ऐं आम आबादगारनि खे को बि जेको आहे उहो फ़ाइदो न पियो ऐं उन्हनि सस्ते अघ ते कणिक ख़रीद कई। उनखां पोइ वरी जेका कणिक ख़रीदारी ही थींदी आहे खुराक खाते जी, उनखां पोइ उहो कणिक स्टॉक करे मुख़्तलिफ़ गोदामनि में रखंदा आहिनि त जीअं अटे जी फराहमी सस्ती जेको आहे उनजो रेट रहे ऐं कंट्रोल रहे उन्हनि जे पंहिंजो अघनि ते, अटे जे अघनि ते। त इन जे लाइ जेका आहे उहा तक़रीबन 14 लख मैट्रिक टन हर साल में अक्टूबर महीने में इहा कणिक जारी कई वेंदी आहे। पर गुज़िरियल 2-3 सालनि खां सिंध हुकूमत हिकिड़ा ग़लति फ़ैसिला कया। उन ग़लति फ़ैसिलनि जे करे तक़रीबन
अरबे रुपयनि जो जेको आहे उहो सिंध हुकूमत खे नुक़सानु थियो आहे ऐं हर महीने उन सॼे इन कणिक खे रखण जे लाइ बि 2 अरब 43 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो भार यानी बोझ बणियल आहे इहा कणिक हाणे 2 खां 3 सालनि ताईं पयल आहे ऐं इहा कणिक केरु हाणे वठण लाइ तयारु न आहे। तक़रीबन 17 अरब रुपयनि जी कणिक बि इन मां ख़राबु थी चुकी आहे, पर उन जे बावजूदि इहा कणिक सिंध हुकूमत जी हाणे ॻिची में पई आहे। वॾो जेको उन जे लाइ ॾचो बणिजी वई आहे। पहिरीं त सिंध हुकूमत इन कणिक जो रेट जेको आहे 9,500 रुपया मुक़ररु कयो ऐं ओपन मार्केट में जेको आहे उहो 9,900 रुपया जेको आहे उहो रेट हली रहियो हो। पर ही कणिक जेका आहे उहा पुराणी हुई, गुज़िरियल 22-23 या 23-24 जी इहा कणिक हुई, पर उहा कणिक जेका आहे कंहिं ख़रीद न कई, छाकाणि जो ओपन मार्केट में कणिक मौजूदु आहे ऐं ॿियो त वरी कणिक जेका आहे गुज़िरियल साल जी ओपन मार्केट में फ्रेश कणिक पयल आहे, त ही 2 खां 3 साल पुराणी कणिक आहे, केरु वठण लाइ तयारु न आहे। त इन कणिक जे लाइ हुकूमत तमामु घणो परेशान आहे ऐं पहिरीं हिननि जो रेट जेको आहे 9,500 रुपया जेका आहे उहा मुक़ररु करे 12,65,000 मैट्रिक टन कणिक जेका आहे उहा निकाल करण जे लाइ 65 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी, पर उहा कणिक जेका आहे कंहिं बि ख़रीद न कई, यानी 9,500 जेका कणिक हिननि जेका निकाल करण जे लाइ हिन रेट फिक्स कयो। फ्लोर मिल वारनि इहो चई इन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो त इहा कणिक पुराणी आहे, असां ख़रीद नथा करे सघूं ऐं इहा कणिक फ्लोर मिलनि वारनि वटि ऑलरेडी फ्रेश कणिक पयल आहे। ईअं ई जेका अक्टूबर ऐं नवंबर महीने में तक़रीबन 4.5 लख जेका मैट्रिक टन आहे उहा हिननि खे निकाल करणी हुई, पर निकाल न थी सघी। जंहिंखां पोइ वरी ॿीहर हिकिड़ी समरी जेका आहे उहा सिंध काबीना खे मोकिली वई आहे ऐं उन में इहो सॼो जेको आहे उहो इन में जेको चैप्टर लिखियो वियो आहे त कीअं जेका आहे कणिक जो पहिरियों रेट छा हुयो, कॾहिं ख़रीद कई, केतिरो हिननि ते कर्ज़ो आहे ऐं कणिक छो न पिया जेके फ्लोर मिल वारा ख़रीद कनि, सॼी उन में सबब ॾिना विया आहिनि। ऐं हाणे इहा सिफारिश कई वई आहे त इहा कणिक जो रेट जेको आहे, छाकाणि जो ओपन मार्केट में फ्रेश कणिक मौजूदु आहे, तंहिं करे 84 अरब रुपयनि जे नुक़सान ते 12.5 लख मैट्रिक टन यानी 12,65,000 मैट्रिक टन कणिक निकाल करण लाइ 84 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वञे। त हाणे इहो मामिलो जेको आहे उहो सिंध काबीना में रखियो वेंदो ऐं जेको काल्ह इजलास थियो सिंध काबीना में उन में इहो डिस्कस त कोन थियो, छाकाणि जो हाणे ई काल्ह ई समरी जेका आहे उहा सिंध जे खुराक खाते मोकिली आहे। हाणे इहा सब्सिडी 84 अरब रुपया आवाम खे रिलीफ फराहम करण जे लाइ ॾिए पई। हाणे ॾिठो हूंदो तव्हां त जॾहिं बि सिंध हुकूमत इहा सब्सिडी ॾींदी आहे त अटे जो रेट जेको आहे जीअं जो तीअं बरक़रार रहंदो आहे, उन में कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उहा का कमी न ईंदी आहे। आम माण्हुनि खे, ग़रीब माण्हुनि खे जेको आहे उहो सस्तो अटो जेको आहे उहो नाहे मिलंदो। 84 अरब रुपया रुगो इन जेका आहे मामले ते ख़र्च करणु वञनि पिया त आवाम खे जेको आहे उहो सस्तो अटो मिले, त 84 अरब रुपयनि जो इहो नुक़सानु थींदो, आवाम खे इन मां को बि फ़ाइदो नथो थिए। पर इहा हाणे असल में 203 अरब रुपयनि जी टोटल इन्हनि सिंध गवर्नमेंट वटि 2 खां 3 साल पुराणी कणिक पई आहे, जेका इन जे लाइ मथे जो सूर बणिजी वई आहे। टोटल 13,88,000 मैट्रिक टन कणिक हिन वक़्तु गोदामनि में पयल आहे ऐं जेका ही लिखत में ॿुधाइनि पिया त एतिरी कणिक जेका उहा पई आहे, यानी 14 लख मैट्रिक टन जेका पई आहे, पर उन मां 12,65,000 मैट्रिक टन जेका कणिक निकाल करण जी हिननि मंज़ूरी ॾिनी, पर उन्हनि मंज़ूरी जे बावजूदि बि उहा कणिक खणण लाइ ही फ्लोर मिल वारा तयारु न आहिनि। ट्रेडर्स बि पहिरीं दफ़ो इन में शामिलु थिया, पर उहे कणिक अञा ताईं निकाल न आहे थी सघी। बाक़ी जेका रहिजी वियल कणिक आहे उहा जेके इतलाह आहिनि उहा ख़राबु थी चुकी आहे, जंहिंजी 17 अरब रुपया मालियत आहे। अच्छा, नाज़रीन खे थोरो तफ़सील सां ॿुधाइजो त सिंध काबीना सिंध जे सरकारी गोदामनि में पियल कणिक निकाल करण जी मंज़ूरी कॾहिं ऐं केतिरे अघ ते ॾिनी हुई ऐं हाणे फ्लोर मिल्स वारा सिंध हुकूमत जी सब्सिडी बावजूदि इहा कणिक वठण लाइ छो तयारु न आहिनि? ॾिसो, मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि ऐं जेके फ्लोर मिल्स वारा आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त ओपन मार्केट में कणिक मौजूदु आहे ऐं जेको रेट हुयो उहो सिंध हुकूमत जो उहो तमामु वधीक हुयो, यानी 9,500 रुपया कणिक उन्हनि रेट मुक़ररु कयो। पर उहा जेकॾहिं उतां खणिजे थी त उहा उन्हनि खे 10,000 रुपयनि में कणिक पइजी वेंदी। त इन जे करे हू चवनि पिया त इहा कणिक हिकु त पुराणी आहे, उनजी क्वालिटी सही न आहे, ॿियो वरी जेको आहे उन में हिन जो रेट वधीक आहे।
त हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त पहिरीं जेको आहे उहा 4 सेप्टेम्बर ते सिंध खुराक खाते हिकिड़ी समरी मोकिली हुई ऐं समरी में मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं मोकिलियूं हुयूं ऐं उन में इहो चयो वियो हो त कणिक जो रेट जेको आहे उहो 9,500 मुक़ररु कयो वञे ऐं उन में इहो ॼाणायो हो त 13,88,000 मैट्रिक टन कणिक असां वटि मौजूदु आहे, तंहिं करे इहा कणिक जेका आहे उहा रिलीज़ कई वञे, यानी 9,500 रुपयनि जे हिसाब सां जेका हिननि खे कणिक समूरा ख़र्च मिलाए करे व्याज या किरायो या ट्रांसपोर्ट समेत समूरी शयूं हिननि जूं मिलाए करे सिंध हुकूमत खे जेका फ़ी बोरी उहा 14,658 रुपयनि में पई। हाणे 9,500 रुपया हिन जो रेट हुयो त उन्हनि खे 5,158 रुपयनि जी सब्सिडी ॾियणी पई। पोइ सिंध काबीना में इहो मामिलो डिस्कस थियो ऐं 6 अक्टूबर 2025 ते सिंध काबीना जो इजलास थियो ऐं 9,500 रेट मुक़ररु कयो वियो ऐं 12,65,000 मैट्रिक टन कणिक जेका उहा रिलीज़ करण जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिंमां 65 अरब रुपयनि जो नुक़सानु थींदो। छाकाणि जो नुक़सानु इन जे करे असां चई रहिया आहियूं त इन सब्सिडी जो अवाम खे को फ़ाइदो न मिलंदो ऐं हर साल ईअं थींदो आहे, अटे जो रेट घटिबो न आहे ऐं हीअ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेका नवाज़ण जे लाइ इहा सब्सिडी 65 अरब रुपया ॾिनी वेंदी आहे त अवाम खे फ़ाइदो मिले ऐं अटे जो रेट तमामु घटि थी वञे त इहो चई सघिजे थो त हीअ अवाम जे भलाई जे लाइ या अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ सब्सिडी ॾिनी वेंदी। त हाणे इन फ़ैसिले खे बि जेको आहे फ्लोर मिल वारा कोन था मञनि, छाकाणि जो हिननि जी कणिक जेका आहे पुराणी आहे। हिननि ग़लति फ़ैसिलो कयो त इहा कणिक हिननि खे ख़रीदी न करणी हुई, जॾहिं पुराणी हिननि वटि कणिक मौजूदु हुई 4,75,000 मैट्रिक टन, त उन जे बावजूदि 9 लाख मैट्रिक टन कणिक वधीक ख़रीद कई वई। त ग़लति फ़ैसिलनि जा ग़लति जेके आहिनि उहे नतीजा साम्हूं अचनि पिया त वरी ॿीहर हाणे नई समरी जेका आहे उहा 18 नवंबर ते मोकिली वई आहे, यानी 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु जेका आहे उहा सिंध खुराक खाते वरी सिंध काबीना खे समरी मोकिली आहे ऐं उन में इहो ॼाणायो आहे त कणिक तमामु पुराणी आहे ऐं 9,500 ते बि जेको आहे केरु असांजी कणिक वठण लाइ तयारु न आहे ऐं हर महीने 2 अरब 43 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो बोझ वधे पियो सिंध खुराक खाते ते, छाकाणि जो व्याज समेत ट्रांसपोर्टेशन ऐं ॿिया जेके आहिनि जेकी हिननि जा किराए ते वरितल जेके गोदाम आहिनि उन्हनि जो रेंट मतिलबु मजबूरी तौर ते 2.5 अरब रुपयनि जो हिननि ते हर महीने भार पवे थो। त हाणे उन में इहो समरी में इहो ॼाणायो वियो आहे त 9,500 मां रेट घटाए करे 8,000 रुपयनि जो रेट कयो वञे ऐं उन में इहो ॼाणायो वियो आहे त उन जा मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि, छाकाणि जो ओपन मार्केट में कणिक मौजूदु आहे ऐं ही 2 खां 3 साल पुराणी कणिक आहे, छाकाणि जो गुज़िरियल साल वारी जेका कणिक आहे उहा फ्रेश आहे, यानी सिंध हुकूमत वटि जेका कणिक आहे उहा 2-3 साल पुराणी आहे त उहे माण्हू वठण लाइ तयारु कोन आहिनि ऐं उहे फ्लोर्स मिल वठण लाइ तयारु न आहिनि। पुराणी कणिक महांगी छो वठंदा, इन जे करे 8,000 रुपया हिन जो रेट मुक़ररु करण जे लाइ हिन खे सिफ़ारिश कई वई आहे ऐं उन में इहो चयो वियो आहे त 84 अरब 24 करोड़ रुपयनि जी जेका आहे उन्हनि खे सब्सिडी ॾिनी वञे। त ई मामिलो थियो आहे सॼो सिंध खुराक खाते जो 203 अरब रुपयनि जे माले जी जेका कणिक आहे, जेकॾहिं हिन महीने इहा ख़रीद जेकॾहिं इहा रिलीज़ न थी त अञा आईंदा जेको आहे तमामु वॾो अञा नुक़सानु थींदो। हालांकि 100 अरब रुपयनि जो नुक़सानु हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत खे थी चुको आहे, उहो हिन जे करे जो 84 अरब रुपया ही जेके सब्सिडी जी मद में थींदा ऐं उनखां अलावा 17 अरब रुपयनि जी कणिक हिननि जी ख़राब बि थी चुकी आहे त 100 अरब रुपयनि जो जेको आहे उहो टिको हिननि खे सिंध गवर्नमेंट खे लॻी चुको आहे। उहो इन जे करे जो सिंध हुकूमत ग़लति फ़ैसिला कया ऐं गुज़िरियल साल जेकॾहिं उहा कणिक रिलीज़ थिए हा त इहा कणिक ख़राबु न थिए हा, सॼो साल जेका हिननि कणिक गोदामनि में रखी त रेट जेको आहे उहो मथे थिए, रेट मथे न चढ़ियो जेका दुनिया लेवल ते, जंहिंखां पोइ हिननि खे 100 अरब रुपयनि जो हाणे नुक़सानु थियणु वञे पियो। त उनखां अलावा जेके आहिनि फ्लोर मिल वारनि जो इहो जेको मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त साफ़ सुथरी जेकॾहिं कणिक हूंदी त 8,000 रुपयनि में वठंदासीं। पहिरीं इन में क्वालिटी जा मसइला आहिनि, उहो क्वालिटी जा मसइला ज़रूरु आहिनि, उहो इन जे करे जो कणिक हिननि जी पुराणी आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असीं कणिक गोदामनि में वञी करे पहिरीं ॾिसंदासीं त छा इहा कणिक सही बि आहे, खाइण जे लाइक़ु आहे बि या न। त इन शयुनि ते जेको आहे उहो 1.5 लाख बरक़रार आहे ऐं फ़िलहालु नई समरी मोकिली वई आहे। नई समरी में 84 अरब रुपया जेके आहिनि उहो सब्सिडी ॾियण जो चयो वियो आहे अवाम खे रिलीफ ॾियण जे नाले ते, पर अवाम खे को बि इन मां रिलीफ नाहे मिलंदो। अटो जीअं जो तीअं जेको आहे उन जा रेट जेके आहिनि उहे बरक़रार हूंदा आहिनि।
ठीक है सगीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻवान चौधरी आमिर साहब। अस्सलाम वालेकुम चौधरी साहब। जी वालेकुम अस्सलाम। बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। चौधरी साहब बताइएगा, हुकूमत सिंध ने गंदम रिलीज करने के लिए रेट 9,500 रुपये मुकर्रर किया, लेकिन फ्लोर मिल्स वालों ने हुकूमत से गंदम खरीद क्यों नहीं की, क्या वजह है? देखिए, बात यह है कि पहले भी अर्ज किया था कि जब तक मार्केट में गंदम अवेलेबल होगी उस वक्त तक गवर्नमेंट की तरफ कोई रुजू नहीं करेगा। जैसे जैसे मार्केट से गंदम खत्म होती जाएगी तो इंशाल्लाह फिर गवर्नमेंट के माल हैं, पास्को के माल हैं, पंजाब फूड के माल हैं, तो वहीं से सारी जरूरत पूरी होंगी मैं समझता हूँ। और ये सिलसिला दिसंबर से शायद शुरू हो जाएगा, दिसंबर के पहले दूसरे वीक से। सही। जैसे जैसे मार्केट में शॉर्टेज आएगी गंदम की तो गवर्नमेंट से माल लेना शुरू कर दिया जाएगा। अच्छा चौधरी साहब, ये इनको जो है तकरीबन पौने 5 लाख मेट्रिक टन जो है वो अक्टूबर और नवंबर में ये अपना रिलीज़ करनी थी गंदम, तो फ्लोर मिलों वालों ने ये गंदम खरीद नहीं की। पहली दफ़ा ऐसा हुआ है कि इसमें ट्रेडर्स भी शामिल किए गए हैं। आप कैसे देख रहे हैं इन पॉलिसीज़ को? अच्छी बात है। असल में गंदम जो है ना 2 साल पुरानी गंदम है। अब जिस तरह भी निकले, ट्रेडर लें, फ्लावर मिलर लें, ज़ाहिर ट्रेडर भी जब खरीदेंगे फ्लावर मिलर को देंगे और चक्की वालों को देंगे, ठीक है, कोई इसमें हर्ज वाली बात नहीं है। अब ये गंदम किसी भी तरीके से निकलनी चाहिए, बहुत एक लंबा अर्सा हो गया है। अब ट्रेडर उठाए या कोई भी उठाए, गंदम निकलनी चाहिए। ज़ाहिर एंड ऑफ द डे आएगी तो ये फ्लावर मिलर के बाद ही आएगी, तो उससे हमें कोई ऐसा प्रॉब्लम नहीं है मैं समझता हूँ। फ्लोर मिल्स वालों की अभी क्या पोजीशन है, मतलब कितनी गंदम जो है वो ओपन मार्केट में मौजूद है? उन लोगों ने मींस गवर्नमेंट ने जो है वो रेट भी कम किया है, अभी नई समरी भेजी है कि ये 9,500 था इनका पहले रेट, अब 8,000 करने के लिए समरी भेजी गई है सिंध गवर्नमेंट को, तो यानी 84 अरब रुपए की सब्सिडी देनी की पड़ेगी। तो 8,000 जब रेट करेंगे फिर आप गंदम लेंगे या जब तक आपके पास ये स्टॉक पड़ा है बाद में ये आप डिसाइड करेंगे? देखते हैं, ये तो खैर गवर्नमेंट के मामला है, बड़ी ह्यूज सब्सिडी है, इसके बारे में मैं कुछ नहीं कह सकता हूँ। 84 अरब है जो भी है, लेकिन 8,000 अगर रेट हो भी जाता है तो जैसे जैसे मैंने अर्ज किया कि ओपन मार्केट की गंदम जब तक एग्जॉस्ट नहीं हो जाती उस वक्त तक गवर्नमेंट के पास जाना थोड़ा सा एक मुश्किल है। लेकिन मैं समझता हूँ कि ये मसला दिसंबर की 15 से या 20 तारीख से हल हो जाएगा। ओपन मार्केट के स्टॉक अभी बहुत कम रह गए हैं, तो दिसंबर का महीना मुझे लग रहा है कि हमें गवर्नमेंट के पास जाना पड़ेगा और एक अच्छी बात है, उनके स्टॉक भी जो है निकलने शुरू होंगे। अच्छा, ये अपना जुनैद साहब से भी मेरी बात हुई थी, उनका कहना था कि उनकी गंदम जो है वो साफ़ सुथरी नहीं है, मतलब उनमें क्वालिटीज़ के इश्यूज़ है। वजह ये भी है उनसे हुकूमत से गंदम ना लेने की? देखिए, क्वालिटी के इशू तो होंगे ना, गंदम 2 साल पुरानी है, क्वालिटी के इशू तो हो जाते हैं, उसमें इतनी बड़ी बात नहीं है। तो जाहिर है जब हम पेमेंट करेंगे, एडवांस पेमेंट का ये माल है, तो माल देख के उठाएंगे ना। जो नहीं होगा मुनासिब वो जाहिर है साइड पे स्टक हो जाएगा, उसको बाद में गवर्नमेंट जो डिसीजन लेगी। लेकिन एक दफा काम तो शुरू करना पड़ेगा ना, काम तो शुरू करना है। वो एक बात की बात है, जब गोडाउन खोलेंगे क्या उसमें स्टॉक नजर आता है, क्या मिलता है। लेकिन अभी मार्केट में रेट जो है वो आमिर साहब, अभी जो रेट जो है वो बढ़ा हुआ है, 9,500 तक तो रेट चल रहा है मार्केट में, फिर सिंध गवर्नमेंट 8,000 पे वो रेट करने जा रही है, यानी 1,500 रुपये कम दे रही है, फिर भी आप नहीं ले रहे हैं उनसे? देखिए, अगर सिंध गवर्नमेंट रेट कम करेगी तो प्राइवेट जो स्टॉकिस्ट है वो भी अपना रेट कम करेगा ना, दोनों पैरेलल चलेंगे ना। अगर प्राइवेट स्टॉकिस्ट भी रेट अपना कम कर देता है तो पहले हम वहाँ रुजू करेंगे, क्योंकि वो क्वालिटी अच्छी है, वो एक सीजन का माल है, जो गुजरा हुआ सीजन है, ये 2 साल पुराना माल है, तो पहले उसको खत्म किया जाएगा, उसके बाद गवर्नमेंट की तरफ जो है लाजमी रुजू किया जाएगा। जो मैं समझता हूँ कि दिसंबर के महीने में ये डिसीजन आ जाएगा ओपन मार्केट से भी कि ओपन मार्केट में क्या पड़ा हुआ है और क्या स्टॉक है। दिसंबर 15 तक क्लियर हो जाएगी सारी कहानी इंशाल्लाह। आप समझते हैं कि ये रेट जो है ये 9,500 तक बरकरार रहेगा या नीचे रेट आएगा? देखिए, रेट आ भी सकता है नीचे, लेकिन सब्सिडी बहुत बड़ी इन्वॉल्व है ना। अगर ये 9,500 पे भी रेट रहता है तो मेरा तो गवर्नमेंट को ये मशवरा है कि KPK में गंदम शॉर्ट है,
आप केपी के गवर्नमेंट से रुजू करें, उनको यहाँ से आप स्टॉक दे दें सिंध में से, वो लोड करके ले जाएंगे। जो पंजाब ने पाबंदियां लगाई हुई हैं आप उनको बाईपास करें और केपी के को ऑफर कर दें ये गंदम। केपी के भी जा सकती है हमारी सिंध गवर्नमेंट की गंदम। लास्ट टाइम हमारे पास जब शॉर्टेज थी, पिछले साल की बात कर रहा हूँ, तो हम पंजाब से गंदम लेकर आए थे, सिंध गवर्नमेंट ने इशू नहीं दिया था। इसमें कौन सी बड़ी बात है कि आज केपी के को गंदम की जरूरत है। वहाँ पे गंदम का रेट है 11 तकरीबन 10,700-800 रुपए का रेट है। ये गंदम वहाँ चली जाए, ये भी एक फिजिबल है, भले रेट यही रहे या थोड़ा बहुत ऊपर नीचे हो। एक स्टॉक निकालना बहुत जरूरी है गवर्नमेंट के लिए। बस बात सारी ये है कि कहीं भी चला जाए। ठीक है, आपका बहुत शुक्रिया चौधरी आमिर साहब। अच्छा सगीर जी, अवां ॿुधायो त फ्लोर मिल्स वारा पुराणी कणिक 9,500 रुपयनि जे अघ ते वठण लाइ तयारु न आहिनि ऐं संदन मौक़िफ़ आहे त इहा कणिक स्प्रे बावजूदि ख़राब थी वेंदी। छा सिंध हुकूमत खे अहिड़ो फ़ैसिलो करण खां अॻु ख़बर न हुई त 65 अरब रुपयनि जे नुक़सान बावजूदि इहा कणिक निकाल कराए न सघंदई? ॾिसो, इन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि ऐं फ्लोर मिल वारनि जो जेको मौक़िफ़ अचे पियो, उन्हनि जो बि इहो इल्ज़ाम चई सघिजे थो त हू चवनि पिया त इहा कणिक हिकु त महांगी आहे, 9,500 जेका फ़ी बोरी 100 किलोग्राम वारी बोरी जेका उहा रेट उनजो महांगो आहे, छाकाणि उहा असांखे 10,000 रुपयनि में पवे थी। त हिन वक़्तु जेको रेट हले पियो 9,500 रुपया हले पियो ओपन मार्केट में रेट, त 9,500 त उन्हनि जो रेट हुयो, पर उन्हनि जो आहे त इहो कणिक जेका आहे पुराणी बि आहे, यानी 2-3 साल पुराणी आहे। ऐं ॿियो वरी उन्हनि जो इहो इल्ज़ाम अचे पियो त इहे सिंध गवर्नमेंट वारा जेके आहिनि उहे कणिक ॾियण लाइ तयारु न आहिनि। तारीख़ में उन्हनि जो चवणु आहे तारीख़ में इहो पहिरियों भेरो थियो आहे त जेका वीट पॉलिसी हिननि जारी कई आहे उनमें वापारी बि जेके आहिनि उहे शामिलु कया विया आहिनि। यानी जेकॾहिं फ्लोर मिल वारा या अटे चक्कियुनि वारा जेके आहिनि इहे नथा वठनि त जेके आम वापारी आहिनि उन्हनि खे ई कणिक जेका आहे असां रिलीज़ कंदासीं। त उन में इहो ऑप्शन ॾिनो वियो आहे त हाणे जेकॾहिं इन्हनि न वरिती कणिक त असां वापारियुनि खे ॾींदासीं। त उन्हनि ते इन मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन जा मौक़िफ़ फ्लोर मिल वारनि जा अचनि पिया, पर हाणे 9,500 ते उन्हनि रेट जेको आहे उहो रखियो, पर उन्हनि न वरिती। हाणे वरी जेका उनजो रेट घटाए करे, यानी पहिरीं 65 अरब हुयो, हाणे 84 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾींदा। उनजो रेट 800 रुपया 8,000 रुपया जेका आहे उहा उनजो करे रहिया आहिनि, त जीअं 100 किलोग्राम वारी बोरी जेका उहा 8,000 रुपयनि में निकाल कई वञे। त उते 84 अरब रुपया जेका आहे उन्हनि खे सब्सिडी ॾियणी पवंदी, यानी फ़ी बोरी ते 6,660 रुपयनि जी उन्हनि खे सब्सिडी ॾियणी पवंदी। त उन्हनि खे 14,660 रुपयनि में इहा कणिक पई आहे। त 84 अरब रुपयनि जे बावजूदि, उनजो लास जे बावजूदि बि जेका आहे उहा कणिक हिन वक़्तु सिंध हुकूमत मुश्किल में फाथल आहे। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त के न के अंदाज़ में जेको आहे इहा कणिक फौरी तौर ते जेको आहे उहा रिलीज़ कई वञे, छाकाणि जो 2-3 साल थी विया आहिनि ऐं कणिक हिननि खे हिन वक़्तु ॻिची में पयल आहे। अच्छा, हिन भेरे बि रिपोर्ट्स आयूं आहिनि त गोदामनि में 2 खां 3 सालनि दौरान पियल कणिक ख़राब थी आहे। मजमूई तौर ते केतिरा टन कणिक ख़राब थी आहे ऐं हुकूमत खे केतिरो वधीक नुक़सान बर्दाश्त करणो पवंदो? ॾिसो, इहो मामिलो त हर साल थींदो रहियो आहे। करप्ट तरीन हिकिड़ो सिंधो खुराक डिपार्टमेंट आहे ऐं उते जेके आहिनि करप्ट तरीन कामरा जेके आहिनि उते मुक़ररु कया वञनि था ऐं उन्हनि खां कंहिं बि क़िस्म जो को पुछाणो नथो थिए। इन जे करे हर साल अरबे रुपयनि जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। सही। हाणे इन्हनि जो कमु मूं जीअं शुरू में ॿुधायो त 2 कम आहिनि। हिकिड़ो त कणिक ख़रीद कंदा आहिनि, ॿियो वरी कणिक रिलीज़ कंदा आहिनि। सही। त उहे इन्हनि जा 2 कम आहिनि, पर उन्हनि ॿिन्ही कमनि में जेके आहिनि उतां अरबे रुपयनि जा जेके आहिनि उहे इन्हनि जा स्कैंडल्स अचनि था ऐं उन्हनि जो नतीजो इहो निकिरे थो त उहे जेके फूड सुपरवाइज़र आहिनि या फूड इंस्पेक्टर आहिनि, रुगो उन्हनि ते अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे इल्ज़ाम साम्हूं अचनि पिया त उन्हनि 2 खां 3 अरब रुपयनि जी कणिक चोरी कई ऐं उन्हनि खे शोकास ॾेई पोइ बाद में नौकिरी तां बरतरफ़ कयो वञे थो। त यानी 10-15 अरब रुपयनि जी जेका कणिक चोरी कनि था, रुगो फूड इंस्पेक्टर ऐं फूड सुपरवाइज़रनि जो ई उन्हनि जो नालो अचे थो। बाक़ी जेके आहिनि यानी सेक्रेटरी या वज़ीर या डिप्टी डायरेक्टर या डायरेक्टर लेवल जा जेके माण्हू आहिनि उहे इन कार्रवाई खां आजा हुजनि था। त हीउ तमामु संगीन मामिलो आहे ऐं हर साल इहो थींदो रहियो आहे। त हिननि वटि पहिरीं जेका हिननि रिपोर्ट्स इन्हनि जी समरी में ई लिखियलु आहे त 13,88,000 मैट्रिक टन कणिक सिंध जे गोदामनि में पयल आहे। इहा बि हिननि जी दावा चवंदासीं,
छाकाणि इहा जॾहिं वरी इन्हनि जी इंस्पेक्शन रिपोर्ट ईंदी त 13,88,000 कणिक उन रिकॉर्ड में त हिन रखी आहे पर फिज़िकली उते मौजूदु ई न हूंदी ऐं हिननि कणिक जेका उहा पैसनि एवज़ या कर्ज़ ते हिननि खपाए छॾी हूंदी त उहे वरी अलॻि सां हिकिड़ा स्कैंडल्स ईंदा त हिन वक़्तु इहा जेका रिपोर्ट्स आई आहे त तक़रीबन 17 अरब रुपयनि जे मालियत जी कणिक जेका आहे उहा हिन वक़्तु ख़राबु थी चुकी आहे उहा इन जे करे जो हिननि वटि 13,88,000 मैट्रिक टन मां 12,65,000 मैट्रिक टन ही कणिक नेकाल करण जी हिननि मंज़ूरी ॾिनी आहे बाक़ी जेका रहिजी वियल कणिक आहे यानी 1,20,000 मैट्रिक टन जेका कणिक आहे जंहिंजी मालियत तक़रीबन 17 अरब रुपया थिए थी उहा ख़राबु थी चुकी आहे ऐं उहा इंसानी सिहत लाइ जेका उहा हानिकार आहे उहा कणिक जेका आहे हाणे ऑक्शन थींदी उन में जेके मुलविस कामोर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का हिन वक़्त ताईं कार्रवाई जेका उहा नाहे थी 17 अरब रुपयनि जो सिंध हुकूमत खे इहो बि जेको आहे उहो नुक़सानु थी वियो आहे सगीर इहो ॿुधाइजो त 2022 जे बरसाती बोड दौरान सरकारी गोदामनि में पियल 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणिक ख़राब थी हुई या कामोरनि उहा कणिक खाई खपाए छॾी हुई छा 4 साल गुज़रण खां पोइ बि ही मामिलो जेको आहे क्लियर थी सघियो आहे ॾिसो इहो मामिलो त अञा ताईं क्लियर नाहे थी सघियो ऐं क़ौमी ख़ज़ाने खे तक़रीबन 3.25 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुचाईंदड़ जेके ख़ुराक खाते जा कामरा हुआ उहे कार्रवाई खां बि आजा आहिनि हाणे छा त ईअं घुरिजे आहे त फौरी तौर ते इन मामले जी इंक्वायरी जीअं थी CMIT जी ऐं उनखां पोइ थर्ड पार्टी जे ज़रिए जेकॾहिं उन रिपोर्ट ते उन्हनि खे एतिराज़ु हुयो थर्ड पार्टी जे ज़रिए जल्द जेका उनजी रिपोर्ट घुराए करे उन मुलविस कामोरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि थी आहे ऐं उहा जेकॾहिं सॼी ख़राबु थी आहे कणिक त उहा ऑक्शन थी आहे पर इहो मामिलो अञा ताईं 2022 खां वठी को क्लियर नाहे थियो ऐं पुराणी कणिक जेके आहिनि उहे लखे मैट्रिक टन जेका उहा कणिक ख़राबु पयल आहे गोदामनि में ही कहाणी आहे साल 2022 जी जॾहिं बरसाती बोड आई मुख़्तलिफ़ गोदामनि में जेके कणिक पई ऐं इन्हनि रिपोर्ट्स इहे हुयूं त उहा कणिक जेका आहे बोड दौरान ख़राबु थी वई यानी केन शाह समेत ॿियनि शहरनि में जिते जेका उहा बोड आई उते कणिक ख़राबु थी पर इन मामले जी हिकिड़ी CMIT रिपोर्ट ॾिनी हुई 24 अप्रैल 2024 ते वज़ीर आला इंस्पेक्शन टीम इन मामले जी जेका उहा इंक्वायरी कई हुई ऐं इन इंक्वायरी में इहो ॼाणायो हो त इहा कणिक ख़राबु न थी हुई हिननि ख़राबु ज़ाहिर करे ऐं इहा कणिक जेका आहे उन्हनि खपाई हुई सॼो हिकिड़ो हथरादू फ्रॉड हुयो ऐं इन्हनि इन स्कैंडल्स में मुलविस जेके ख़ुराक खाते जा जेकी कामोर आहिनि उन्हनि खां 3.25 अरब रुपया जेके आहिनि उहे रिकवर कराया वञनि पर हाणे ख़ुराक खाते इहे एतिराज़ वारिया इन रिपोर्ट ते जेका CMIT जी रिपोर्ट आई इन ते एतिराज़ इहो वारियो त जेको CMIT टीम खे जेको टास्क ॾिनो वियो हो उन टास्क खां हटी करे हुननि कमु कयो मतिलबु उनखे जेको मैंडेट ॾिनो वियो उन खां हटी करे उन्हनि कमु कयो तंहिं करे मामले जी ॿीहर यानी नएसर जांच कराई वञे पर इहो मामिलो नएसर न जांच थी न ई पहिरीं रिपोर्ट ते को अमल थियो यानी इहो मामिलो अॼु ताईं क्लियर न थी सघियो त इहा कणिक ख़राबु थी या खपाई वई छाकाणि इहो मामिलो त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त 3.25 अरब रुपयनि जी कणिक जो मामिलो आहे ऐं उहा कणिक पुराणी जेका आहे उहा पयल आहे हाणे उन रिपोर्ट में इहो चयलु आहे त ॿाहिरि जेका ख़राबु थियल कणिक आहे उहा उन्हनि गोदामनि में रखी जेका असुलु कणिक हुई उहा उन्हनि खपाए छॾी 3.25 अरब रुपयनि जो उन्हनि घपलो कयो इहा CMIT जी रिपोर्ट में चयो वियो हो पर उन रिपोर्ट ते को बि अमल न थियो ऐं बाद में ख़ुराक खाते इन ते एतिराज़ वारिया त उन्हनि मैंडेट खां हटी करे कमु कयो ऐं मामिलो अॼु ताईं क्लियर न थियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध काबीना में इहो मामिलो बि ईंदो रहियो आहे पर अॼु ताईं जंहिं सब कमेटी जेका सिंध काबीना जी हुई उनखे इहो अख़्तियार ॾिनो वियो त इन मामले ते जल्दी फ़ैसिलो करे सही तरीक़े सां जेके आहिनि उहा तजवीज़ूं ॾिनी वञनि त जीअं सिंध काबीना इन मामले ते फ़ैसिलो करे पर अॼु ताईं इहो मामिलो क्लियर न थी सघियो आहे अच्छा सगीर हर साल सरकारी कणिक चोरी या ख़राब थियण जा स्कैंडल साम्हूं अचनि था हर भेरे सिंध हुकूमत सस्ते अघ जे नाले ते अरबे रुपया सब्सिडी बि ॾिए थी पर आवाम खे आख़िर टके जो बि फ़ाइदो छो नथो मिले ॾिसो जेकी ख़ुराक खाते जूं जेके अख़्तियारियूं आहिनि या चई सघिजे थो त जेके फ्लोर्स मिल आहिनि या वरी जेके बाअसर माण्हुनि जूं जेके नॉन फंक्शनल जेके अटे जूं चकियूं आहिनि उन्हनि खे जेके आहिनि इहा कणिक ॾिनी वञे थी ऐं उहा कणिक वरी ओपन मार्केट में खपाई वञे थी यानी मार्केट में अटो न अचण जे करे उहो अटो उहो जीअं जो तीअं उनजो रेट हूंदो आहे ऐं अटो महांगो मिलंदो आहे सही
त वरी सिंध हुकूमत जो इहो मौक़िफ़ हूंदो आहे त असीं यानी हिन साल जीअं 84 अरब रुपयनि जी हाणे हीअ सब्सिडी ॾींदा त अटे जो रेट जेको आहे हाणे मथे चढ़ंदो ऐं इन दौरान जेको आहे उहो हर साल कणिक इन जे करे ख़रीद कंदी आहे त जीअं उन्हनि खे आबादगारनि खे फ़ाइदो बि मिले ऐं हू कणिक जो जेको आहे रेट बि सही ॾियनि आबादगारनि खे बाद में वरी अटे जो रेट बि जेको आहे उहो इन्हनि खे सही मिले आम माण्हुनि खे त ॿई जेके फ़ाइदा आहिनि याने न आम आबादगारनि खे को फ़ाइदो मिले थो न ई वरी आम शहरनि खे अटे जे हिसाब सां को फ़ाइदो मिले थो त ॾिसो जॾहिं बि जेका कणिक जी ख़रीदारी थींदी आहे त बारदानो जेको आहे आम आबादगारनि खे मिलंदो कोन्हे रेट जॾहिं हालांकि गुज़िरियल साल त हिननि कणिक ख़रीद न कई पर जॾहिं इन खां पहिरीं जेके साल जेकॾहिं कणिक जी ख़रीदारी थींदी रही आहे त इहो बारदानो जेको आहे वॾनि वॾेरनि खे मिलंदो आहे बाअसर माण्हुनि खे मिलंदो आहे आम माण्हुनि खे त उहो बारदानो मिलंदो कोन्हे याने उहो फ़ाइदो बि उन्हनि वॾनि माण्हुनि खे पवंदो आहे त उन खां पोइ वरी अचूं था पाण सब्सिडी ते त जीअं सस्तो अटो मिले आम माण्हुनि खे त 84 अरब रुपया हाणे हिन साल वञी ॾियणु वञनि था त आम माण्हुनि खे उनजो को फ़ाइदो नथो मिले आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो इहा हिननि खे त कणिक जेका उहा ॻिची में पई आहे ऐं 203 अरब जी जेका कणिक आहे पुराणी कणिक आहे 2-3 साल पुराणी कणिक आहे त उहे फ्लोर मिल वारा हुअं ई कोन था वठनि त 84 अरब रुपयनि ही जेके आहिनि उहे पाणी में हलिया वेंदा ऐं जेका 17 अरब रुपयनि जी जेका कणिक ख़राब थी आहे यानी मजमूई तौर ते 100 अरब रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु थियो आहे थियणु त ईअं घुरिजे त जेके इन ग़लति जन फ़ैसिला कया जन ख़रीदारी कणिक जी कई ऐं जन कणिक रिलीज़ न कई उन्हनि खे सज़ाऊं मिलणु घुरिजनि हा उन्हनि सेक्रेटरियुनि खे उन्हनि वज़ीरनि खे उन्हनि ख़ुराक खाते जे कामरनि खे पर अॼु ताईं उन्हनि खे का सज़ा न मिली रहंदो जेको आहे उहो 100 अरब रुपयनि जो हुकूमत जो नुक़सानु थी वियो आहे अच्छा सब्सिडीअ जे नाले ते अरबे रुपया हड़प करणु बारदाणे जे नाले ते बाअसरनि खे फ़ाइदो पहुचाइण सां गॾु कणिक जी चुरपुर ते पाबंदी खे हर भेरे कारोबार बणाए वेंदो आहे छा ईअं खणी सम्झिजे त ख़ुराक खातो ठाहियो ई माल मेड़ण लाइ वियो आहे जी बिल्कुलु इहो चई सघिजे थो त जेको ख़ुराक खाते में वेठल जेके कामर आहिनि उहे करप्ट तरीन आहिनि ऐं उन्हनि ते जेके आहिनि उहे नेब जा केस बि हलनि पिया एंटी करप्शन जा बि केस हलनि पिया ऐं केतिरा ई जेके आहिनि उहे दर्जने अहिड़ा जेके कामर आहिनि जेकी नौकरियुनि तां बरतरफ़ बि थी चुका आहिनि पर इहे अॼु ताईं स्कैंडल्स जेके आहिनि उहे ख़तमु न थी सघिया आहिनि अॼु बि पंहिंजो प्रोग्राम इन्हनि स्कैंडल्स ते आहे त इहे स्कैंडल्स ख़तमु छो नथा थियनि उहे ख़तमु इन जे करे कोन था थियनि जो उते डिपार्टमेंट में जेके आहिनि उहे करप्ट तरीन ऑफिसर्स वेठल आहिनि उन्हनि जी मेरिट ते जेका उहा मुक़ररी थिए कान थी ऐं हर साल जेका हालांकि हिन साल बि जेका आहे उहा 84 अरब रुपयनि जी जेका सब्सिडी ॾियनि था उहा आवाम खे उनजो को फ़ाइदो न मिलंदो वरी जेको हिननि इमदादी अघु मुक़ररु कयो आहे 3500 रुपया फ़ी मण जे हिसाब सां त जीअं ई हाणे कणिक लहंदी मार्च में त उन सरकारी रेट जेको आहे उहो 3500 रुपया मुक़ररु कयो आहे उहो बारदानो बि जेको आहे आम माण्हुनि खे कोन मिलंदो त उनजो फ़ाइदो बि जेको आहे उहो आम आबादगारनि खे सिधी रीति कोन थो पवे त हर भेरे इहे माल मेड़ण में ई जेके आहिनि उहे ख़ुराक खाते जा कामरा पूरा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेकी हर तालके ज़िले जा जेके वॾेरा आहिनि या जेके जागीरदार आहिनि उन्हनि खे फ़ाइदो ॾियण जे लाइ इहे ख़ुराक खाते जा कामरा आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो बारदानो बि उन्हनि खे मिलंदो आहे वरी जेकॾहिं कणिक जेकॾहिं रिलीज़ करणी आहे त उन्हनि जी फ्लोर मिल्स खे या वरी जेके उन्हनि जूं अटे चकियूं आहिनि जेके 6 महीननि ताईं बंदि हूंदियूं आहिनि सालनि ताईं बंदि हूंदियूं आहिनि जॾहिं बि जेकॾहिं इहा कणिक जेका ही रिलीज़ कंदा आहिनि त उन्हनि खां इहे कणिक जी जेका आहे उहा कोटा वरिती वेंदी आहे त उन में बि केतिरा ई भेरा जेके आहिनि उहे अहिड़ा असां रिपोर्ट करे चुका आहियूं त उन में बि वॾा स्कैंडल थिया आहिनि त इन्हनि खे हाणे पॉलिसी चेंज करणी पवंदी ऐं अरबे रुपयनि जो जेको आहे क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु थिए थो ऐं हीअ आवाम जा पैसा आहिनि इन्हनि जे पंहिंजा पैसा कोन आहिनि ऐं हीअ आवाम जे टैक्सनि जा पैसा आहिनि तंहिं करे सिंध हुकूमत खे घुरिजे त जेकी करप्ट कामर आहिनि उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे हिकिड़ी सुठी पॉलिसी ॾियनि त जीअं आम माण्हुनि खे फ़ाइदो मिले उन्हनि सब्सिडी जो जेकॾहिं कणिक जी ख़रीदारी थिए थी त आम जेके आबादगार आहिनि सिधी रीति उन्हनि खे बारदानो बि मिली सघे ठीक है सकीर अवां जी वॾी महिरबानी अवां इन अहम मामले ते असांजे नाज़रीन खे आगाह कयो नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त लावाही।